मुल्क ऐं सिंध जे ॿियनि शहरनि जीअं करमपुर में बि 10 मुहर्रमुल हराम जे हवाले सां मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी जी दरगाह तां बरामद थियो। जॾहिं त इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ मीर बगन ख़ान बिजराणी, ॻोठ शेरगढ़, ॻोठ मिसरी बंगलाणी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि मां नंढा वॾा मातमी जुलूस बेगारी पुल ते मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थिया। मरकज़ी मातमी जुलूस करमपुर पुल खां निकितो त करमपुर पुलिस पारां SHO ख़लील रिंद, WHC एजाज़ अहमद मीराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मरकज़ी मातमी जुलूस खे अॻियां ऐं पोयां कवर करे अलकार बीहारे सख़्त सिक्योरिटी ॾिनी वई। पुलिस पारां शहर जे दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते पुलिस पिकटूं क़ाइमु करे हर ईंदड़ वेंदड़ माण्हू जी सख़्त चेकिंग कई वई। मरकज़ी मातमी जुलूस दुआ चौक खां थींदे मच्छी मार्केट ऐं शाही बाज़ार रस्ते खां गुज़र कंदे रिक्शा स्टैंड इमाम बारगाह ते पहुतो, जिते मोमिननि पारां मौलवी वज़ीर अली जतोई जी अॻुवाणी में निमाज़ ज़ुहर अदा कई वई। ॿिए तरफ़ फ़क़ीर अब्दुल रशीद लाशारी पारां मरकज़ी मातमी जुलूस में शरीक मोमिननि खे न्याज़ लंगर खारायो वियो। बाद में मरकज़ी मातमी जुलूस ईदगाह जे रस्ते खां थींदे बेग चौक खां गुज़र कंदे हैदर चौक पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस अज़ा खे शिया उलमाए किराम ख़िताब कयो। तंहिंखां पोइ मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह दरगाह ते पहुची नहर थी वियो ऐं शाम ग़रीबां पढ़ी वई। होॾां सॼो ॾींहुं करमपुर सिहत मर्कज़ जो अमलो डॉक्टर बासित अली जखराणी, एम्बुलेंस ड्राइवर हाजी अलारिनो लाशारी जी अॻुवाणी में एम्बुलेंस समेत मातमी जुलूस सां सॼो ॾींहुं गॾु रहियो। करमपुर सिहत मर्कज़ जे अमले पारां शहर जे बैंक चौक वटि हिकु एमरजेंसी मेडिकल कैंप लॻाई वई, जिते मछलियुनि ऐं सीना ज़नी जे मातम में ज़ख़्मी थियल लॻभॻि 30 मोमिननि जी मलम पटी कई वई। आख़िर में यादि रहे त 10 मुहर्रमुल हराम जे हवाले सां करमपुर ऐं इलाइक़े जा नंढा वॾा शहर मुकमल तौर बंदि रहिया। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।